पिछा न्यू सईदाबाद वेझो ॻोठ बचल काका जे रहवासी इमामुद्दीन काका, निज़ामुद्दीन काका ऐं ज़ुल्फ़कार अली काका तालका प्रेस क्लब न्यू सईदाबाद में मीडिया अॻियां दाहियो आहे त असां जॾहिं बि न्यू सईदाबाद कोर्ट में सुनवाई ते वञूं था त फरियादी धुर जा बासर काका बिरादरी जा माण्हू हथियारबंद थी करे कोर्ट जे ॿाहिरां असांखे क़त्ल करण जी कोशिश में रहनि था। हुन चयो त जामशोरे पावर हाउस जे सब इंजीनियर अली शेर काका ऐं उनजे भाइटियनि सिकंदर काका, सदरुद्दीन काका, कामरान काका, शाहनवाज़ काका ऐं वज़ीर काका बासर हुअण सबबि असांजे ॻोठ बचल काका ॿाहिरां हर आए ॾींहुं हथियारबंदनि थी करे हिरासा करे ऐं ॻोठ मां लॾी वञण जूं धमकियूं ॾियण खां पोइ असांजे ॻोठ मां निकिरंदड़ रस्ते ते असांखे क़त्ल करण जी ताक में रहनि था। हुन दाहियो आहे त 2 महीना अॻु इंजीनियर अली शेर काका जे ॿिनि भाइरनि शौकत काका ऐं महबूब काका खे ॻोठ भली ॾिनो काका में नामालूम माण्हुनि गोलियूं हणी क़त्ल करे फ़रार थी विया हुआ। जंहिं वाक़े जो केस असांजे भाइरनि ऐं भाणेजनि कमरुद्दीन काका, सलाहुद्दीन काका, नूरुद्दीन काका ऐं अली नवाज़ काका ख़िलाफ़ दाख़िल कराए गिरफ़्तार करायो वियो हो, जेके जेल अंदरि क़ैद आहिनि। हुननि दाहियो त असांखे पिणु मुख़्तलिफ़ केसनि में फसाए वियो आहे। हुन निगरान वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां तहफ़ुज़ ॾियारण जी अपील कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।